والصلاة والسلام على سيد المرسلين وعلى آله الطيبين الطاهرين. أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في القرآن المجيد والفرقان الحميد: أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. اقترب للناس حسابهم وهم في غفلة مبرزون. ما يأتيهم من ذكر من ربهم محدث إلا استمعوه وهم يلعبون. لاهية قلوبهم وأسروا النجوى الذين ظلموا هل هذا إلا بشر مثلكم أفتأتون السحر وأنتم تبصرون. قال ربي يعلم القول في السماء والأرض وهو السميع العليم. بل قالوا أضغاث أحلام بل افتراه بل هو شاعر فليأتنا بآية كما أرسل الأولون. ما آمنت قبلهم من قرية أهلكناها أفهم يؤمنون. وما أرسلنا قبلك إلا رجالا نوحي إليهم فاسألوا أهل الذكر إن كنتم لا تعلمون. صدق الله العلي العظيم. ये सूरत आहे अंबिया. इनमें नबियन जो तज़किरो आहे, मुख़्तलिफ़ नबियन जा वाक़ियात अचनि था. मज़मून घणो करे तौहीद ऐं रिसालत जी कैफ़ियत सम्झाई वई आहे हिन सूरत जे अंदरि. इब्तिदाई आयत में क़यामत जो तज़किरो आहे. उमूम जमहूर जे मुताबिक़ जमहूर जो क़ौल इहो आहे. इंसान वॾी ग़फ़लत जे अंदरि आहे. हीअ जेका ज़िंदगी इंसान खे मिली आहे इहो वॾो हिकु सरमायो आहे, जंहिंखे ॻाल्हियुनि ॿोलियुनि में असां विञाए रहिया, किसनि कहाणियुनि इधर उधर परायूं पंहिंजूं ॻाल्हियूं, गिला शिकायत, बिल्कुलु रद्दी शयुनि में असां क़ीमती मताउ पंहिंजो तबाह बर्बाद करे. ही जवानी उन खां पोइ जी ज़िंदगी, इहे सारो इंसान जे लाइ वॾियूं हिकिड़ियूं नेमतूं, सारियूं शयूं इहे वॾियूं नेमतूं. हुज़ूर जन फरमायो: इग़्तनिम ख़म्सन क़ब्ल ख़म्सिन शबाबक क़ब्ल हरमिक. पंजनि शयुनि खे पंजनि शयुनि खां अॻु में गनीमत सम्झी वठ. जवानी पोड़प खां अॻु में जवानीअ खे गनीमत सम्झ. सिहतक क़ब्ल सुक़मिक. पंहिंजी बीमारीअ खां अॻु में पंहिंजी सिहत खे गनीमत सम्झ. ग़िनाक क़ब्ल फ़क़्रिक. आसूदब खे सुञाईअ खां अॻु में गनीमत सम्झ. फिराग़क क़ब्ल शुग़लिक. वांदकाईअ खे गनीमत सम्झ. अॻु में हिन जे जो मशगूल थी वञे तूं. हयातक क़ब्ल मौतिक. पंहिंजे मौत खां अॻु में पंहिंजी हिन ज़िंदगीअ खे गनीमत सम्झ. त इहे सारियूं शयूं इंसान जे लाइ वॾी गनीमत जो माल आहे, जंहिंसां वॾी आख़िरत जा मरातिब इंसान हासिल करे सघे.
पर इंसान जी आम तरह कैफियत गफ़लत जी आहे या दुनिया जे धंधनि में एतिरो मशगूल जीअं जानवर हूंदा आहिनि। मौलाना सादी रहमतुल्लाह अलैह हिकिड़ी जाइ ते शिकायत कंदे फरमायो, चिरा में गुदाज़ी जे सौदा इज़र, चिरा में कशी बार मेहनत चुखर। जे सोन जे सौदा में पाण खे ॻारे छॾी ऐं इहो सोन रहंदो ई बि कोन। ईअं ॿार छिके थो दुनिया जो जीअं गॾु छिकंदा आहिनि। राति ॾींहं बसि कमु करणो आहे दुनिया जा मसाइल। अल्लाह आख़िरत यादि ई नाहे बाने खे। हुज़ूर जन फरमायो, नेमतान मग़बूनान, ॿ नेमतूं आहिनि बुखारी शरीफ़ जूं इहे हदीसूं। नेमतान मग़बूनान, ॿ नेमतूं आहिनि जंहिंमें इंसान इंतहाई दोखो खाईंदो आहे। अस्सिहत वल फरागत, सिहत भी वॾी नेमत आहे अल्लाह जी, ॿियो वांदकाई भी वॾी नेमत आहे। इन ॿिन्ही में इंसान वॾो दोखो खाईंदो आहे। तंदुरुस्त हूंदो आहे त ग़लति सलत शयूं, ग़लति औकात, ग़लति अल्फाज, ग़लति अफ़आल, सारियूं ग़लतियूं करे वेही रहंदो आहे। ऐं वांदो हूंदो आहे त ताश में वांदकाई पूरी, नोटण ऐं चौकण में पूरी वांदकाई, या वेठो गुनगुनाईंदो त राग जा जुमला हूंदसि। जेकर अल्लाह जो ज़िक्र करे हा त इहा हिन जी ज़िंदगी जेका ही तमामु क़ीमती बणजी वञे हा। अल्लाह वटि इन ज़िंदगीअ जो वॾो शान ठहे हा। पर हिन ज़िंदगीअ जो क़दुरु न सम्झो, ईअं ॻारींदो रहियो जीअं हज़रत सादी रहमतुल्लाह अलैह फरमायो, ज़िंदगी आफ़ताब तमूज़, ज़िंदगी बर्फ़स्त आफ़ताब तमूज़। ज़िंदगी बर्फ़ वांगुरु तुंहिंजी ॻरंदी थी वञे ऐं आफ़ताब जून ऐं जुलाई जो सख़्त गर्मीअ वारो सिज बीठो आहे। बर्फ़ जी ज़िंदगी ॻरंदी वञे थी पई। इन जे करे हिकिड़े अल्लाह वारे जो, जेकॾहिं मां ज़िंदगीअ जो क़दुरु सम्झो त बर्फ़ विकणण वारे खां सम्झो। उहो चइबो यार उन ते रहम कयो, उहो होको पियो ॾे बर्फ़ विकणण वारो। यार उन ते ई वठो, मूंखां जल्दी ख़रीद करे वठो, मूं ते रहम कयो, मुंहिंजो मताउ हर मिंट खां पोइ ॻरंदो थो वञे, उनजो वज़न घटिबो थो वञे, जल्दी मूंखां वठो। त वाकई ईअं आहे, इंसान जी ज़िंदगी ॻरंदी थी वञे। असां उनखे वेही विञाए छॾियो आहे, कोई कमु न कयो आहे। जीअं हज़रत बिटाई रहमतुल्लाह अलैह सुहिणे अंदाज़ में सम्झायो आहे, से तो वेही विञाया जे कतण संदाती, हेठ आॾो न आहे भूरी भूरी सी, कंद खणंदी कीअं अगण अजीबन जे। तूं वेही विञाए छॾिया कम वारा ॾींहं, फूते कंद खणी कीअं घुमंदे, जाते आमाल जी बाज़ार लॻंदी, आमाल जी तोरी थींदी, अमलनि ते शान बनबा, अमलनि ते मरातब मिलंदा। उन वक़्त में तुंहिंजी कहिड़ी कैफ़ियत हूंदी। बहरहाल हर लिहाज़ खां अल्लाह वारनि हिकिड़नि बुज़ुर्गनि लिखियो, तव्हां सां गुनाहनि ते अल्लाह खां माफ़ी वठंदा आहियूं, इस्तग़फ़ार कंदा आहियूं। कुझु अल्लाह वारा उहे आहिनि जेके इबादत ते इस्तग़फ़ार कंदा आहिनि, इबादत ते, नेकीअ ते, त असां लाइक़ शान नेकी न कईसीं। मा क़दरुल्लाह हक़ क़दरी, अल्लाह जो सही क़दर असां न कयोसीं। जेका इबादत करणी जहिड़े अंदाज़ में उन नमूने सां न कईसीं। कुझु अल्लाह वारा वरी गफ़लत जे मथां जेके घड़ियूं ईअं गुज़री थियूं वञनि, ख़ाली उन ते इस्तग़फ़ार कनि था त इहा जेका घड़ी ख़ाली गुज़री, जो दम गाफ़िल सो दम काफ़िर। अल्लाह वारनि जो कौल आहे, जेको दम गफ़लत में गुज़री वियो उहो ॼण कुफ़र जी कैफ़ियत में गुज़री वियो, इनकार जी कैफ़ियत में गुज़री वियो। छो त इन दम में बि अल्लाह जी नेमत हुई, साफ़ कढूं पिया बि इहा नेमत हुई, बंदि थी वञे, अंदर रुकजी वञे, ॿाहिरि न निकिरे त ॾुखियाई थिए, वरी ॿाहिरि वञे ऐं अंदर साह न खणी सघूं, उभ साईअ जो अंदाज़ थी वञे, तॾहिं बि त हर घड़ी साह कढण ऐं साह
दाख़िल करण इहा अल्लाह जी नेमत आहे। उन नेमत जो जेकॾहिं शुक्रियो अदा न कयो अथसि, उन में ज़िक्र न कयो अथसि, त यकीनन हिन नाशुक्री कई आहे। नाशुक्रीअ खे कुफ़ुर चइबो आहे, कुफ़रान नेमत चइबो आहे। इन जे करे अल्लाह वारे चयो, जो दम गाफ़िल सो दम काफ़िर। जेको घड़ी गफ़लत में गुज़री वई उहो कुफ़र जी कैफ़ियत में। त हिते बि इहा ॻाल्हि अल्लाह ताला इब्तिदाअन शुरू थो फरमाए, इक़्तरब लिन्नासि हिसाबुहुम वहुम फी गफ़लतिन मुरिज़ून। वेझो थी वियो माण्हुनि जे लाइ उन्हनि जो हिसाब, ऐं उहे गफ़लत में मुंहुं मोड़ींदड़ आहिनि। माण्हुनि जो हिसाब वेझो थी वियो। हिसाब मुंहिंजा मुराद, हिकनि लिखियो त क़यामत वेझी थी वई, छो त जेको वक़्तु गुज़री चुको आहे हुज़ूर खां अॻु में उहो तमामु घणो आहे। हुज़ूर खां पोइ जेको वक़्तु आहे क़यामत ताईं उहो तमामु थोरो आहे। ईअं सम्झो ॾींहं जो आख़िरी सो असर खां पोइ वारो वञी बचियो आहे। सारी दुनिया ओ आदम अलैहिस्सलाम खां वठी इहो हिकु ॾींहुं शुमार कजे त आख़िरी हिसे में असां बीठा आहियूं। त हिसाब वेझो थी वियो। ॼाण उहा क़यामत क़ाइम थी। हिकिड़नि हिसाब मंझां मुराद क़यामत वर्दी, या वरी कुल्लु आतिन फहुव करीब। जेका शइ अचण वारी आहे उहा वेझी आहे, जेका गुज़री वई इहा परे थी वई। जेका शइ गुज़री वई, जेका कल आहे इहा परे थी वई। जेका अचे थी पई ईद जो ॾींहुं परे कोन्हे, अचण वारी शइ तमामु क़रीब आहे, ॼाण अची ज़ाहिर थी। इन जे करे चयो वियो इक़्तरब, वेझो थी वियो। लिन्नास, माण्हुनि जे लाइ। लिन्नास में अन्नास, अन्नास में अलिफ लाम जेकॾहिं अहद जो आहे, माहूद जो आहे, त पोइ काफ़र मुराद आहे। मुतलक माना जेकॾहिं अलिफ लाम जिन्स जो आहे त पोइ सारा इंसान, यानी सारा इंसान, सभिनी इंसाननि जे लाइ वेझो थी वियो हिसाब। या वरी काफ़र इंसान जे लाइ हिसाब वेझो थी वियो, छो त सभ खां वधीक गफ़लत काफ़र जे मथां तारी आहे। गुजरात ॾे थोरो फ़िक्र आहे जानवर वांगुरु खाइण पीअण घुमण कमाइण, ॿियो को हुनजो फ़िक्र ई कोन्हे हुनखे। त उन जे लाइ त इंतिहाई नुक़सान ऐं टोटरे जो मामिलो थी वियो। इक़्तरब लिन्नासि हिसाबुहुम, वेझो थी वियो माण्हुनि जे लाइ हिसाब उन्हनि जो, यानी क़यामत वेझी थी वई उन्हनि जी। या वरी हिसाब मुंहिंजा मुराद आहे मौत। मौत खां पोइ हिसाब शुरू आहे। इज़ा मातल इंसानु क़ामत क़यामतुहु, फरमान जॾहिं इंसान मरे थो पियो तॾहिं उनजी क़यामत क़ाइम थी वई। बसि इन्हीअ जे लाइ त मामिलो हिसाब जो शुरू थी वियो। त कनि तो हिसाब मुंहिंजा मुराद मौत, यानी वेझो थिए थो माण्हुनि जे लाइ मौत। पर माण्हू गफ़लत जे अंदरि मुंहुं मोड़ींदड़ आहिनि, माण्हुनि ते गफ़लत तारी आहे। शाह साहिब जो घड़ी लॻी घड़ियाल खे, घड़ियाल कई घोड़ा, ॿुधई न ॿोड़ा, त इहा बि घड़ी घटि थी। शाह साहिब चए थो जेको घड़ीअ में ठक 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 इहा जेको थिए थो पियो न, इहे घड़ियूं तुंहिंजी ज़िंदगीअ जूं ख़तम थी रहियूं थी। इहो तोखे घड़ियाल होशियार करे थो पियो त वारो कर, गफ़लत जी निंड छॾे ॾे। मामूली गफ़लत क़यामत जे ॾींहुं वॾे सामान सां गॾिजी तुंहिंजे साम्हूं अची वेंदी। मादम के ख़ारज पाकशम महमल निहा शुद अज़ नज़र। हिकिड़े अल्लाह वारे जो काफ़िले खां झटि घड़ी, काफ़िला लॻा उठण जाग में, पोइ माण्हू वेंदा हलो हला। जे झटि घड़ी काफ़िले खां बीठुमि त कंडो कढां। मांदम के ख़ारज पाकशम महमल निहा शुद अज़ नज़र। यक लहज़ गाफ़िल बूदमो सद साल राहम दूर शुद। हिकु घड़ी गफ़लत जी मूंखे 100 साल, क़यामत जो ॾींहुं जेको 1000 सालनि जो आहे, हितां जी हिकिड़ी घड़ी ॼण क़यामत जे 100 साल जे बराबरि वञी बीहे थी पई। हिकिड़ी घड़ीअ जी गफ़लत 100 साल मूंखे परे करे उन मंज़िल खां परे।
इन जे करे रब साईं 2 शिकायतूं कयूं, हिकु त गफ़लत, ॿियो एराज़। वहुम फी गफ़लतिन मोरिदून, उहे गफ़लत में आहिनि, मुंहुं मोड़ींदड़। माना हिकु गफ़लत आहे, हिकिड़ा माण्हू त गाफ़िल आहिनि, हिकिड़नि खे त ॿुधायो थो वञे, ॿुधी करे पोइ बि मुंहुं मोड़नि था पिया। 2 शयूं थी वयूं। या वरी गफ़लत जी सिफ़त आहे, यानी गफ़लत अहिड़ी जेका एराज़ पैदा थी करे। छड़ी गफ़लत त एतिरी ख़राब न हुई, पर जंहिं गफ़लत में क़ुरान खां, अल्लाह जी ॻाल्हियुनि खां, अल्लाह जे ज़िक्र खां, नेकीअ जे कमनि खां एराज़ पैदा थिए, त इहा गफ़लत तमामु बुरी गफ़लत आहे, तबाहीअ वारी गफ़लत आहे। इन गफ़लत खे त हद ई कोन्हे। इन जे करे हिकिड़े अल्लाह वारे जो, अल्लामा इब्न जौज़ी रहमतुल्लाह अलैह, त हिकिड़ी घड़ी गफ़लत, अरे वञे हिनखे टमाटा छॾा, हिकिड़ी घड़ीअ जी गफ़लत जे मौत खां बि मथे आहे। अल्लाह वारो थो चवे, मौत खां बि गफ़लत जी हिकिड़ी घड़ी मथे आहे। उन खां पुछऊं त इहो भला कीअं? जे इहो हिन तरह त मौत महबूब सां मुलाक़ात जो ज़रियो आहे। अल मौत जसरुन यूसिलुल हबीब इलल हबीब, मौत हिकिड़ी पुल आहे जेका महबूब खे महबूब सां मिलाए थी पई। हज़रत हुज़ैफ़ा बिन यमान रज़ी अल्लाह अन्हु जॾहिं आख़िरी वक़्तु मौत जे में अजब कैफ़ियत में हो, चए मरहबा या मौत, इहे पियो लफ़्ज़ चवे, मरहबा ए मौत। चङो थियो जो आहीं, मां त तुंहिंजे इंतज़ार में बरसनि खां सालनि खां वठी इंतज़ार में हुयुसि। ऐं अल्लाह, तूं ॼाणे थो पियो जेकॾहिं मां मौत सां प्यार करण वारो हुयुसि तुंहिंजे करे, ऐं ज़िंदगीअ खां नफ़रत करण वारो हुयुसि, जो तोखां थोरो मूंखे दूर झलियूं बीठी ही, त साईं मुंहिंजी ॻाल्हि दिलि जी तूं सची ॾिसे थो पियो, मां सचो आहियां, त जल्दी मूंखे पाण वटि घुराए वठि। आख़िरी चए थो अल्लामा इब्न जौज़ी, मौत त महबूब सां मुलाक़ात जो ज़रियो आहे, उहो एॾो बुरो न आहे। गफ़लत महबूब खां जुदाईअ जो अंदाज़ थी पैदा करे। जंहिं घड़ीअ में इंसान गाफ़िल थी वियो, इन वक़्त में ॼण अल्लाह जो ज़िक्र हिन खां रहिजी वियो, रब खां थोरो दूर थी वियो, त गफ़लत मौत खां बि वधीक बणिजी वई। अल्लाह वारे एॾी अजब कैफ़ियत त फरमाऊं, गफ़लत तमामु बुरी शइ आहे। ॿी जाइ ते अल्लाह तबारक व तआला, अलहाकुमुत तकासुर हत्ता ज़ुरतुमुल मक़ाबिर कल्ला सौफ तअलमून सुम्मा कल्ला सौफ तअलमून। फरमाओ, गाफ़िल करे छॾियो माण्हूअ खे अलहा लहो, यानी दिल जी बि गफ़लत। हिकु आहे उज़वनि जी गफ़लत, ॿियो आहे दिल जी गफ़लत। लाब जी माना आहे रांदि, पर हथनि सां। दिल में का ॻाल्हि यादि आहे, हथनि सां रांदि कंदो वेठो आहे, पर दिल में हथनि सां काठी खोटींदो वेठो आहे, पर दिल में सोचे थो वेठो, त दिल गाफ़िल न थिए। अधकार में, दिल यार में। ॿियो आहे जो दिल जी बि गफ़लत आहे, उनखे लहव चइबो आहे। अलहाक माना अल्लाह फरमाओ, तव्हांखे गाफ़िल करे छॾियो। तकासुर माल जी घणाई कीअं थिए, कीअं घणो जमो कयां, केतिरियूं घणियूं गाॾियूं गॾु कयां, केतिरियूं ज़मीननि जा मां जे ॿारहा गॾु कयां, केतिरियूं जायूं बनायां, केतिरा पैसा ऐं माल ठाहे वठां। अल्लाह फरमाओ, अजब तो जो मामलो आहे, हत्ता ज़ुरतुमुल मक़ाबिर, हेॾा मौत ऐं क़बरूं तव्हां वञी ॾिठियूं, एॾी कैफ़ियत थी तुंहिंजी मौत ताईं गफ़लत। अजब मामलो आहे, मौत इंतहाई तुंहिंजे वेझो थींदो थो अचे, ऐं तूं अञा बि गफ़लत में। त हिते बि इहे ई जुमिला आहिनि। हिसाब वेझो थी वियो, पर पाना इंसान गफ़लत जे अंदरि एराज़ कंदड़ आहिनि। एराज़ जी माना आहे मुंहुं फेराइण वारा। मुंहुं फेराई बीठो आहे, ॻाल्हि ॿुधे ई कोन थो, अञा बेदारीअ जो वक़्तु ई कोन आयो अथसि।
हज़रत जुनैद बगदादी जे लाइ 2-3 वाक़िया मशहूर आहिनि। हिकिड़ो वाक़ियो इहो मशहूर आहे त हिन ख़्वाब ॾिठो त मुंहिंजे कॾ पोइतां शींहं पियो आहे, मां भॼंदो भॼंदो वण ते चढ़ी वियो, निंड में थो ॾिसे त मां वण ते चढ़ी वियो, पर वण जी जंहिं लाम ते बीठो आहे हुनजे हेठो खूह आहे, हुन खूह जे अंदरि वरी अजदहावात फाड़ियूं बीठो आहे। वरी जंहिं लाम जे मथां मां वेठो आहियां हुनखे कुआ टुकनि था, हिकिड़ो कारो ॿियो अछो। कंहिं अलाह वारे खां ख्वाब पुछियईं त हिन जो मतिलबु छा? हो पहलवान हो आखेड़े में लहंदो हो विढ़ंदो हो, दुनिया जी ॻाल्हियूं इहे तमाशा इन जो शौक़ीन हो। त अलाह वारे चयो बाबा ही त ख्वाब तोखे ऐं हक़ीक़त त मौत तो जे कढा, इहो शींहं मौत आहे ऐं तूं उन मौत खां भॼण जी कोशिश में आहे, पर जंहिं जाइ ते चढ़ियो आहे उन जाइ ते बि ॾींहं ऐं राति में कारो ऐं अछो कुओ जी माना आहे ॾींहं ऐं राति, अछो कुओ ॾींहं ऐं कारो कुओ राति, ॾींहं ऐं राति तुंहिंजे उन टाम खे कटनि था, हेठां अजदहावात खोलियूं जहन्नम बीठी आहे, जीअं ई इहा लाम टुटंदी त तीअं उन अजदहा जहन्नम जे घड़े में वञी किरंदे। तंहिंजे करे जल्दी कर पाण खे संभाल ऐं वारो कर, इलाही रस्ते ते हली पओ, गफ़लत खे छॾे ॾे, जेकॾहिं न त इहो ॾींहं ऐं राति तुंहिंजी उमिरि जो कापो शुरू थी चुको। त इहा ॻाल्हि सम्झाई वई। हिकु गफ़लत जी बे इंतहा अथाह गफ़लत जे अंदरि हमराह सुतो पियो आहे, हिन जे करे शाहज़ाद जो सुता उथी जाग निंड्रूं न कजनि एतिरियूं, सुल्तानी सुहाग निंड्रूं कंदे न मिली। उथी जाग, कुझु रब जे अॻियां वञी इबादत कर, राति जो पंहिंजे रब खे सरजा। अलाह वारनि सियारे खे बुरो सम्झो आहे। हिकिड़े खां पुछऊं साईं छो? जे इन करे सियारो बुरो आहे जो इन में राति वॾी ॾींहं थोरो, ॾींहं नंढो, घणो हिसो गफ़लत में निंड में गुज़री थो वञे। त घणी गफ़लत जेका आहे इहा त उमिरि जो कापो आहे, तंहिंजे करे सियारो जेको आहे चई उमिरि जो कापो आहे, कमु थोरो था कयूं इन में ऐं उमिरि ज़्यादा असांजी सरफ़ थी वञे। इन खां बहितर उन्हारो आहे जो कुझु वक़्तु जाग में कुझु करे वठंदा। मुरीदून उहे मुंहुं फेराईंदड़ आहिनि, छड़ो गफ़लत हुजे त बि बर्दाश्त जहिड़ी, पर नेकीअ जी ॻाल्हि हुनखे वणे ई नथी। न साईं न मौली साहब अञा मौत जूं ॻाल्हियूं त न कर, मूंखे अञा घणो कुझु करिणो आहे, करे वटि ॾिसूं केतिरे ताईं तोखे मोहलत थी मिले। यातीहिम मिन ज़िक्रिम मिर रब्बिहिम मुहदसिन इल्ला इस्तमऊहु व हुम यलअबून। अचे थी उन्हनि वटि, आयो उन वटि ज़िक्र, उन्हनि वटि ज़िक्र पंहिंजे रब जे तरफ़ खां नओं ज़िक्र अचे थो पियो उन्हनि जे साम्हूं। इल्ला इस्तमऊहु मगर ही ॿुधनि था उनखे, व हुम यलअबून अहिड़ी हालत में जो उहे रांदि कंदड़ आहिनि। माना नओं ज़िक्र उन्हनि वटि अचे थो पियो, पोइ बि हिननि जी रांद जी कैफ़ियत आहे, नयूं आयतूं उन्हनि जे साम्हूं अचनि थियूं। ज़िक्र मंझा मुराद हिकिड़नि आयतूं मथियूं त मुहदस ज़िक्र, नयूं आयतूं नाज़िल थियनि पयूं। हिकिड़नि चयो त इहो मके जे मुशरिकनि खे बेदार पियो कयो त ख़बरदार नबी अची वियो आहे, रोज़ानो नई क़ुरान मजीद जी आयत तव्हांजे साम्हूं अचे थी पई, पोइ बि तव्हांखे अञा होशियारीअ जी कैफ़ियत न आई आहे। न उथंदो त हिसाब तव्हांजो यौम बदर, यौम शिकस्त तव्हांजे साम्हूं अची चुकी आहे, तव्हां बची न सघंदव। इन नमूने सां उन्हनि खे बेदार कयो। बाज़नि चयो त न, क़ुरान मजीद हर दौर जो किताब आहे, हर ज़माने में ज़िक्र आहे, अल्लाह खे यादि ॾियण वारा हादसात पैदा थींदा रहंदा आहिनि पाणे जे अॻियां। मुहदस अंदाज़ में, नए अंदाज़ में काफ़ी शयूं इंसान खे अल्लाह जे मुतवजे करण वारियूं हूंदियूं आहिनि, पर इंसान घारे वेंदो आहे, सारींदो न आहे। बुज़ुर्गनि चङनि माण्हुनि चयो इंसान घारे वेंदो आहे, तकलीफ़ूं ॾुख चवंदा बसि ईअं थींदो आहे, बीमार त ईअं थींदो आहे, मुसीबत ईअं ईंदी आहे, सुञाई ईअं कॾहिं थींदी आहे, वरी पोइ वरी चढ़ी वेंदो आहे। इन समझंदो आहे त मूंखे अल्लाह पाण ॾे हिननि शयुनि जे ज़रिए मुतवजे करे, इहे मूंखे यादि ॾियारण जो हिकिड़ो ज़रियो आहे, इन सां मां अल्लाह ॾे मुतवजे थी वञा। हुज़ूर जन फरमाया मोमिन खे बीमारियूं ईंदियूं आहिनि, मोमिन ईअं आहे जीअं गाह जो ॿूटो हुजे, नरम, हेॾो जी हवा अचे त हेॾे किरे छॾे, हेॾो जी हवा अचे त हेॾे किरे छॾे। काफ़र सनोबर जे दरख़्त वांगुरु मज़बूत अंदाज़ में पत्थर जबल जे मथां बीठो हूंदो आहे, बीमारी न ईंदसि,
नेठ हिकिड़ी आख़िरी अहिड़ी हवा ईंदी आहे जो हुनखे पाणो कढी रखंदी आहे त वरी सऊं न थींदी। मोमिन खे थोरो थोरो हेॾे होॾे कंदो रहंदो आहे, अल्लाह ताला तव्हांखे मूॾे मुतवजी रहे। इहा जेका चमाट लॻंदी आहे इहा बि उस्ताद जी चमाट मुफ़ीद आहे। इहा तवजे ॾियारण जे लाइ हूंदी आहे, गफ़लत खे दूर करण जे लाइ। अल्लाह ताला फरमायो हिननि वटि ज़िक्र थो अचे पंहिंजे रब जो मुहदस नओं नओं हितां कनि लिखियो त क़ुर मजीद हादिस आहे, छो त ज़िक्र मज़ा मुराद क़ुर जेकॾहिं आहे त रोज़ानो नओं क़ुर मजीद आहे त क़ुर हादिस थी पियो, क़दीम न आहे। हालांकि कलामुल्लाह अल्लाह जी सिफ़त क़दीम आहे। पोइ असां वटि आहे त कलाम ॿिनि क़िस्मनि जो आहे, हिकिड़ो कलाम नफ़्सी, ॿियो लफ़्ज़ी। हिकु आहे माण्हू अंदरि में सोचे थो त मां हीअं ॻाल्हायां, ॿियो आहे ज़बान सां ॻाल्हाए थो। इहो जेको ज़बान सां ॻाल्हाइजे थो इहो त फानी आहे। हिते बि अल्फाज़ क़ुर मजीद जा इहे त फानी थी सघनि था पिया, पर नफ़्सी कलाम अल्लाह जो उहो उन ते फनाइत न आहे, उहा क़दीम आहे। जीअं अल्लाह जी ज़ात क़दीम आहे तीअं उनजो कलाम बि क़दीम आहे। इहो कंहिं ज़माने में वॾो फ़र्क़ु हो, इन ते वॾा वॾा मुनाज़रा थींदा। मुनकिर जेके हा कलाम अल्लाह खे क़दीम न चवंदा हा, हादिस चवंदा। इमाम अहमद बिन हंबल खे सख़्त जेल जी सज़ा मिली इन ॻाल्हि जे मथां। बादशाह मामून जेल में विझाए छॾियो। अल्लाह ताला फरमायो ॿुधनि था पोइ बि यलअबून रांदि कनि था बीठा, लाहियतन कुलूबुहुम गाफ़िल आहिनि, विसलियूं आहिनि उन्हनि जूं दिलियूं, गाफ़िल आहिनि, लाहिया माना दिल बि गाफ़िल अथनि, हथनि पेरनि सां बि गफ़लत जो इज़हार, हथनि पेरनि सां बि रब जी बेफ़रमानी, त दिल में बि सोचूं अल्लाह जी बेफ़रमानी जूं भरियूं पयूं। वाह, नेकीअ जे तरफ़ तवजो ई कोन्हे, बुराईअ जी ॻाल्हि कयो त कुॾंदो वेंदो। असांजे नौजवान खे ड्रामो ॾिसणो हुजे, चङाईअ जी ॻाल्हि सॼो त असुल ई न ईंदो। दर्द आहे मुंहुं चढ़ंदी आहे, दिलि ते मथे में सूर पइजी वेंदो आहे वेही वेही। हिकिड़े दोस्त खे चवंदो आहे हिते सूर पइजी वेंदो आहे, बाबा सम्झंदो न आहे छा? चित तवजे सां हूंदो आहे, पर कॾहिं पोइ गफ़लत बि अची वेंदी आहे, पोइ मुंहुं चढ़ंदी आहे। असल ॻाल्हि इहा आहे जॾहिं सम्झंदो न त पोइ मुंहुं चढ़ंदा, जेकॾहिं सम्झंदो त चवंदो नई नई ॻाल्हि अचे थी। इल्म जा दरवाज़ा खुलनि था पिया, इहे सारी शइ हुनजी हक़ाइक़ खुलनि था। क़ुर मजीद त हक़ीक़तूं खोले थो, पोइ उन ते मुंहुं नथी चढ़े, मुंहुं जो उहो माण्हू थिए थो पियो। त फरमाऊं हिननि जे दिलनि ते ताला आहिनि, दिलनि ते गफ़लत तारी आहे, को बि हिननि खे बेदार करे नथो सघे। वासरुन नजवल्लज़ीन ज़लमू हल हाज़ा इल्ला बशरुम मिस्लुकुम अफतातून सिहर वअंतुम तुबसिरून। हाणे वरी पाण में वेही मीटिंगूं पिया कनि, खुफ़िया मीटिंगूं। बाबा रोज़ बरोज़ इहे नेक माण्हू चङा वधंदा था वञनि, हिननि खे घटायूं कीअं? बुरो हिकु त बुरो, पाण बि गाफ़िल, वरी गफ़लत जे लाइ स्टेट ठाहे पियो पूरी, त पूरी जो पूरी ममलिकत जेका आहे गफ़लत में तबाह बर्बाद थी वञे। हाणे उन जे लाइ ही डोणा ठाहिण शुरू कई त कीअं हिनखे सालिहनि खां नफ़रत ॾियारियां, नेकनि ऐं चङनि माण्हुनि खां हिनखे परे कयां। पोइ उन जे लाइ खुफ़िया मीटिंगूं। हुज़ूर जॾहिं इब्तिदाई ज़माने में मुस्लमान वधण लॻा त काफ़िरनि खे हिकिड़ो चौपचो पैदा थी, अजब कैफ़ियत उन्हनि ते तारी हुजे त आख़िर कहिड़ी ॻाल्हि चई करे हिन खां ड्रायूं माण्हुनि खे नुक्स कढूं, को इन मुबल्लिग जो नुक्स कढूं त बसि माण्हू परे थी वेंदा, ऐं परे थी वेंदा त पोइ असां वांगुरु रहंदा। उहा गफ़लत साॻी तारी रहंदी हिननि जे मथां। इन कोशिश में हुननि वॾी मीटिंग घुराई, जंहिंमें उतबे चयो चई साईं हिन खे ॿियो तव्हां छा चवंदो? हिन जे लाइ हे त असां वांगुरु माण्हू माल हाज़र रसूल याकुलु ताम व यमशी फिल अस्वाक़। छाहे हिन रसूल खे असां वांगुरु मानी बि खाईंदो आहे ऐं बाज़ारनि में बि असां वांगुरु घुमंदो आहे, वापार छापार बि असां वांगुरु कंदो आहे, वरी पोइ अची वेही रहंदो आहे त मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो, मूं वटि अल्लाह जो किताब अचे थो, मां अल्लाह जो किताब सम्झायां थो। इहो आहे इंसान जो वॾो हिजाब। त पाण जहिड़े खां छो वठां, वॾो बुज़ुर्ग हुजे, बमियो वेठो हुजे, ॿ जुमिला ॻाल्हाए, भल कूड़ा सचा हुजनि, उन खे मञींदो बीठो, पर जेकॾहिं पाण सां गॾु मिलियल, हालांकि उन खां वधीक फ़ाइदो वठी सघिजे थो, बाज़ार में पुॼी सघिजे थो,
मानीअ जी महल बि पुछी सघिजे थो, उहो त पाण जहिड़ो आहे। हिननि वटि बि इहो तसवर हो काफ़रनि वटि त नबूवत ऐं बशरियत ॿई हिकु पाण में गॾिजी नथियूं सघनि। नबी हूंदो त बशर न हूंदो, बशर आहे त नबी कीअं थियो? इहा शइ छो? ॾिसो न, हिकिड़ो उहे बेवकूफ़ त न, उन्हनि बि सोचे सम्झी ॻाल्हि ठाही। उन्हनि इहो सम्झो त मुरसिल ऐं मुरसल में हिकु जहिड़ा ई हुजणु ज़रूरी आहे। जेका हस्ती मोकिले थी पई ऐं जंहिं हस्तीअ खे मोकिले थो पियो उहो कम अज़ कम हिकु जहिड़ो हुजे। हू हिकु जहिड़ा ई मथे ॾिसनि पिया त अल्लाह खाईंदो नाहे त नबी बि न खाईंदड़ हुजे, अल्लाह पीअंदो नाहे त नबी बि पीअंदड़ न हुजे, अल्लाह शादी नथो करे त नबी बि शादी कंदड़ न हुजे। हे भेटनि पिया त जेका हस्ती मोकिले थी पई कम अज़ कम हे उनजो नुमाइंदो आहे त उन वांगुरु त हुजे। हालांकि मामलो उल्टो हो। चइबो आहे त ॿारनि खे पढ़ाए, जेकॾहिं PhD हुजे उनखे बि ईअं चइबो त जेकॾहिं ॿारनि खे तूं पढ़ाए थो त ॿार थी पढ़ा। ॿारनि खे पढ़ाइबो त जेकॾहिं वॾे फ़लसफ़े जी ॻाल्हि करे त उहो ॿार समझदा। हालांकि बराबरी ॾिसबी ही त जंहिं मोकिलियो थो वञे मुरसल ऐं मुरसल इलैहि, जंहिं मोकिलियो थो वञे उन सां ई उस्ताद बराबरि हुजे। हिन खे सम्झाइण जो अंदाज़ उन्हनि सां गॾिजी हेठि लही करे सम्झाइणो पवंदो। उन जहिड़ी कैफ़ियत रखंदो तॾहिं माण्हू फ़ाइदो वठंदा। जेकॾहिं न त चवंदा साईं निमाज़ नबी पढ़ी, उहो त फ़रिश्तो, असां फ़रिश्ता आहियूं। रोज़ो उन रखियो हो, उहो त फ़रिश्तो, असां फ़रिश्ता आहियूं छा? रोज़ो रखूं असां को नथी थिए त ईअं चयो आहे। ही इंसाननि खे वध मिलिया। अल्लाह ताला फरमाओ लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन इज़ बअस फ़ीहिम रसूलन मिन अनफुसिहिम। अल्लाह फरमाओ मां त एहसान कयो माण्हुनि जे मथां जो उन्हनि मझां हिकिड़े माण्हूअ खे पंहिंजो रसूल बनाए। उन्हनि मझां हिकिड़ी ॻाल्हि मिसाल तौर साम्हूं हाणे ॾेखारी। हे त मुंहिंजो एहसान आहे। तव्हां मुंहिंजे एहसान खे ठुकराए करे नवज़ार हुन खां ग़लति मतिलब शुरू करियो त ही अलाह वांगुरु हुजे। ईअं त न आहे। दरअसल हुननि जे अंदरि हिकु त ग़फ़लत वॾी तारीख़ी अल्लाह खां गाफ़िल हा। मके जो मुशरिक अल्लाह खां गाफ़िल हो, अल्लाह खे सही न पियो समझी सघे। ॿिए नंबर में रिसालत जी ग़लती ही त रिसालत जी कैफ़ियत समझी न पियो सघे। रिसालत में भुलल हो त कीअं? पहिरियों त मुनकिर हो त रसूल थी नथो सघे। فَكَذَّبُوا فَعَزَّزْنَا بِثَالِثٍ فَقَالُوا إِنَّا إِلَيْكُمْ مُرْسَلُونَ। अल्लाह ताला फरमायो असां हिकिड़ी बस्तीअ में 3 रसूल मोकिलियासीं, हुननि सफ़ा इनकार कयो त असां तव्हां कूड़ा हो, अल्लाह मोकिलींदो ई कोन्हे। हिंदू क़ौम वटि इहो नज़रियो आहे त अल्लाह कंहिं सां कलाम कयो हुजे या वही मोकिली हुजे, इहा ग़लति ॻाल्हि आहे। ईअं न, कलाम जो तसवुर ई कोन्हे उन्हनि वटि। उहे त सरासर रिसालत जा ई मुनकिर। पोइ कीअं थो चवे असां जग त राम रहीम ॿाहिरि? इन ॻाल्हि सम्झी ई कोन्हे। हो सफ़ा सरे से मुनकिर आहिनि इन शइ जा। ऐं के वरी ओतार मञींदा आहिनि, त अल्लाह जी ज़ात ख़ुदि उतरी ईंदी आहे। ज़ुल्म पैदा थींदो आहे त पोइ ख़ुदि अल्लाह। इहा ई ॻाल्हि असांजे हितां जे पाकिस्तानी हिंदुस्तानी मुस्लमाननि खे अची वई, उहो हिंदुनि वारी ॻाल्हि। ओतार ॿुधा न, ओतार हिंदुनि जा ओतार जी माना आहे इन्हनि वटि नज़रियो आहे कृष्ण महाराज अल्लाह हुयो, उहो कंस जे ज़ुल्म जे ख़िलाफ़ इंसान जी शक्ल में हेठि लही आयो, उतरी आयो। ओतार माना अल्लाह ख़ुदि उतरी आयो। रामचंद्र रावण जे ज़ुल्म जे ख़िलाफ़ हेठि लही आयो धरतीअ ते अल्लाह। इहा ई ॻाल्हि असांजे हितां जे जट बि कई। जो अर्श पर था जल वगर वो उतर पड़ा है मुस्तफ़ा होकर। जेको अर्श ते चई रब वेठो हो उहो ई अल्लाह मुहम्मद जी शक्ल में हेठि नथो थिए। हिंदुनि जो फ़िक्र आहे, इहो इस्लाम जो फ़िक्र कोन्हे। इस्लाम रद थो करे जॻह जॻह। इंसानो इन्नमा अना बशरुम मिस्लुकुम यूहा इलैहि।
मोहम्मद करीम अरबी चवे थो पियो त मां तव्हां जहिड़ो बशर आहियां, बशरियत में कोई फर्क न आहे। अलबत्ता मूं ॾे वही थी अचे, तव्हां ॾे वही नथी अचे। मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो, मूंखे इंतहाई बुलंदीअ जी कैफ़ियत मिली वई आहे, उहा ॿी शइ आहे। हिकिड़नि माण्हुनि बसर ॾिसी करे ई भॼी विया, ज़ाहिर खे ॾिसी भॼी विया। जे शैतान आदम जे ज़ाहिर खे ॾिठो, ख़लक़तहू मिन तीन व ख़लक़तनी मिन नार, आदम खे तूं पैदा कयो आहे मिटीअ मंझां, मिन सलसालिम मिन हमिम मसनून। क़ुरान थो चवे त शैतान पियो चवे त कारी गदली मिटी वॼंदड़ मिटीअ मंझां तूं आदम खे पैदा कयो, ज़ाहिर खे ॾिसे पियो। इहो न पियो ॾिसे त रूह केॾो हिन जो आली हो। ऐशा बशर ओ अल्लाह वारे जो गर्ज मान दर नविस्तन शेर शीर, शेर ऐं शीर तोणे जो हिकु जहिड़ी कैफ़ियत आहे। लिखो त शेर बि शीन ये रे, शीर बि शीन ये रे, ईअं न चई, पर माना में फ़र्क़ु आहे। ईअं ई मोहम्मद करीम हुआ त इंसान, पर जेको इल्मु मोहम्मद करीम अरबीअ जे मथां पियो अचे उहो हुज़ूर जन पाणी फरमाया, ऊती तो इल्मुल अव्वलीन वल आखरीन, मूंखे पहिरियन ऐं पोयनि जो सॼो इल्मु ॾेई छॾियो वियो आहे, जेको ज़रूरी इल्मु। बाक़ी कुली इल्मु इन जी नफ़ी आहे, कुली इल्मु हुज़ूर खे कोन्हे। नबी आलिमुल ग़ैब, इत्लाउ अलल ग़ैब थिए थो नबीअ ते, आलिमुल ग़ैब न आहे जो सारियूं शयूं ज़रा बराबर जीअं अल्लाह ॼाणे थो तीअं हे बि ॼाणे त पोइ हे अल्लाह सां शिरक थी वेंदो, सिफ़त में शरीक थी वेंदो न। जेके ज़रूरी इल्म आहिनि, मोहम्मद मुस्तफ़ा फरमायो इंसानियत जे लाइ अहम उमूर आहिनि, उहे सारा मूंखे ॾिना विया। त हिते बि फरमायो वियो, हिननि जो बि तसवुर इन नमूने सां ख़राब थियल हो त हिकु इलाही सिफ़तनि वारी हस्ती अचे हा, इंसान कीअं आयो। हालांकि मुरसल ऐं मुरसल इलैहि में मुआफ़क़त हुजे, जंहिं ॾे वञे थो माण्हू, जंहिंखे सम्झाए उन सां उनजी सतह ते लही अचणो पवंदो तोखे। जेकॾहिं उनजी सतह खां मथे ॻाल्हाईंदे छो न सम्झंदा, फ़ाइदो न वठंदा तोखां। अलाह ताला फरमायो जेकॾहिं असां फ़रिश्ता मोकिलियूं हा त उहे बि इंसान करे मोकिलियूं हा। छो त फ़रिश्ता त तव्हांजे भिक में तव्हां न ॾिसी सघो आहे, न ॿुधी सघो, वरी बि हुनखे इंसान बनाइणो पवे। त जेकॾहिं ख़ुदि इंसाननि मां पैदा कयो, सैयद काॾो आया, नबीअ खे अबू अम्मा हुयो, नबी ॼायो आहे, नबी आयो न आहे। हिकिड़नि जो ख़्यालु आहे त नबी मथां खां हेठि लही आयो आहे, इहा ग़लति ॻाल्हि आहे। हिते हल हाज़ा इल्ला बशरुम मिस्लुक, नुक्स कहिड़ो था कढनि, असरुन नजवा, नजवा बि ख़ुदि चइबो आहे खुफ़िया खुफ़िया ॻाल्हियूं करणु। असर जी माना आहे अञा बि लिकाए करे खुफ़िया खुफ़िया ॻाल्हियूं ॻाल्हाइण बि सुस में था, उहो बि लिकी कंहिं कुंड में, काफ़र कुंड में लिकी वेठा त नुक्स कढूं। हिन में नुक्स कहिड़ो कढियूं, असां जहिड़ो आहे, असां वांगुरु माण्हू आहे, नुक्स कढियूं इहो। अल्लज़ीन ज़लमू, जन शख़्सन ज़ुल्म कयो आहे, जाने जन शख़्सन शिरक कयो आहे, ज़ुल्म मंझां मुराद शिरक आहे। इन शिरक लज़ुल्मुन अज़ीम, अल्लाह ताला फरमायो मुशरिकन लिकी लिकी छुपी ॻाल्हियूं कयूं। हल हाज़ा इल्ला बशरुम मिस्लुकुम, हे त तव्हां जहिड़ो बशर आहे। हिन में छा फ़र्क़ु आहे, हिन छो था वठो। हिकु ॻाल्हि इहा कयूं, ख़ुदि नबीअ जी ज़ात खे नाक़िस ॾेखारियूं त बाबा असां जहिड़ो आहे, तंहिंजे करे हिन खां छा फ़ाइदो वठूं। ॿी ॻाल्हि, अफ़तातून अस्सिहर व अंतुम तुबसिरून, छा पोइ अचो था तव्हां जादूअ खे ॾिसी वाइसी जादूअ खे खणो था। ॿी ॻाल्हि इहा, अफ़तातून अस्सिहर, जेको हू पेश करे थो पियो उहो महज़ जादू आहे, जो वेझे अचण सां के नेकीअ जा जज़्बात जेकॾहिं पैदा थींदा, इहो जादूअ जो तासीर आहे, ॿियो कुझु कोन्हे। जेको माण्हू हुनजे वेझो अचे थो पियो उहो इंसान बणिजी थो वञे, सही माण्हू थो बणिजे त इहो चे जादूअ जो मामिलो आहे। तव्हां ॾिसी वाइसी जादूअ खे छो था खणो, जादूअ खे छो था वठो। माना हिकु नबीअ जी ज़ात ख़राब पियो, नबी जेका शइ पेश करे थो नऊज़ बिल्लाह, उहा बि जादूअ जहिड़ी कैफ़ियत ॿी शइ त हुन में कोन थी नज़र अचे। हेॾा नबी उन्हनि जे ताननि जा जवाब छा थो ॾे, अल्लाह वारनि जो अंदाज़ इहो रहियो आहे, होॾो गारियूं आयूं आहिनि, जादू चयो
अॻिते बुरा लफ़्ज़ बि अञा इस्तेमाल कंदा, मजनून चवंदा, चरियो चवंदा, जिन ज़दा चवंदा, जिन हिन खे को जिन थी वियो आहे, हिन ते बेहोशी जा दौरा आहिनि, बीमार आहे, मुख़्तलिफ़ इल्ज़ामात आणनि था पिया। पर हेॾां हुज़ूर जी ज़ात थी जवाब में फरमा क़ाल रब्बी यालमुल क़ौल फ़िस समाई वल अर्ज़ व हुवस समीउल अलीम। रब्बी यालम, मुंहिंजो रब ॼाणे थो पियो मुंहिंजी ॻाल्हि खे। आसमाननि ऐं ज़मीननि में जेका कुझु ॻाल्हि थिए थी पई, छुपियल थिए थी पई, उहा बि ॼाणे थो। यानी मूंखे तव्हांजूं ख़बरूं सभु पइजी वियूं त तव्हां कहिड़ियूं तदबीरूं कयूं। मुंहिंजे रब मूंखे ॿुधाए छॾियो आहे। मुंहिंजो जवाबु इहो आहे त मुंहिंजी हालत खे रब ॼाणे थो पियो। ॿियो शायदि तव्हांखे छा पेश कयां? मुंहिंजो बि नथा मञो त ॿी शायदि छा पेश कयां? अल्लाह शाहिद आहे। ॾिसो त मुंहिंजी हिमायत करे थो या नथो करे। हिकिड़े यहूदी बात कयो हो, हज़रत इमाम राज़ी रहमतुल्लाह अलैह चए त मूंसां मुनाज़रो अची कयईं यहूदी, ॾाढो माण्हुनि खे मञियूं मारायूं बीठो हो। पोइ चई इमाम राज़ी साहिब फरमाया मूंखे हिकु दफ़े हुन सां मुलाक़ात थी। पोइ मूंखे चई त तव्हांजो मज़हब ग़लति आहे, तव्हांजो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नऊज़ बिल्लाह ग़लति आहे। मां चयो जेकॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ग़लति आहे त नऊज़ बिल्लाह पोइ त तुंहिंजो ईमान अल्लाह ते बि ग़लति आहे। इहो वरी कीअं? इहो ईअं त पोइ कीअं रब साईं इन माण्हूअ जी मदद फरमाई? जॾहिं ग़लति हो त थोड़नि माण्हुनि सां बग़ैर असबाब जे उनजी मदद थींदी रही। बदर में फतह आई, हुनैन में फतह आई, तबूक में फतह आई, फतह मक्का में फतह आई। पूरे अरब जे इलाके में थोरे ज़माने में छाइजी थो वञे। आख़िर जेकॾहिं कूड़ खे एतिरो फ़रोग़ आहे ऐं अल्लाह जी मदद ऐं आनत आहे त पोइ नऊज़ बिल्लाह अल्लाह ई कोन्हे। जेकॾहिं कूड़ो हो नबूअत जी दावा में ऐं पोइ हुनखे एतिरी असां त ॾिठो आहे जंहिं नबूअत जी कूड़ी दावा कया या तबाहीअ जे अंदरि ग़ुलाम अहमद कादियानी पाखाने में मुंहिंजो नेठि वञी सारियूं पेशोन कयूं उल्टियूं सुल्टियूं थी वयूं। हिन नबीअ जी जेका पेशोन कई आहे पूरी थिए थी। ईअं छो? चइबो त अल्लाह हिन जी हिमायत में आहे, त नबीअ जो इनकार करणु अल्लाह जो इनकार थी थो वञे। त हिते फरमा क़ाल रब्बी यालमुल क़ौल फ़िस समाई वल अर्ज़। चई मुंहिंजो रब या कुल रब्बी यालमुल क़ौल फ़िस समाई वल अर्ज़। चओ त मुंहिंजो रब ॼाणे थो पियो ॻाल्हियुनि खे जेको कुझु आसमाननि ऐं ज़मीननि में आहे। व हुवस समीउल अलीम, उहो ॿुधंदड़ ऐं ॼाणंदड़ आहे। बिल्कुलु उहो ठीक ठीक ॿुधे थो, ॼाणे थो पियो। उहो कीअं मुंहिंजी कैफ़ियत खे ॾिसे थो पियो। भला कीअं जादूगर जे हथारां, जादूगर त ॿिनि टकनि जे लाइ दुनिया में खेल ॾेखारींदा वेंदा घुमंदा। उनजी कैफ़ियत जुदारी हूंदी आहे। हिन नबीअ जी कैफ़ियत आहे दुनिया खे ठोकराए थो पियो। माण्हुनि खे वाकई इंसानियत मिले थी पई हिन जी सोबत में। कीअं जादूगर सम्झे त ॻाल्हि न पई जचे। हिननि जेका ॻाल्हि बि ठाही उहा उनजे मथां पूरी न थी सघी। अल्लाह ताला फरमायो तूं फ़क़ति एतिरो जवाबु ॾेन त रब मुंहिंजो सभु कुझु ॼाणे ऐं ॿुधे थो पियो। सभ खे उन पंहिंजे ॼाण ऐं ॿुधण जे अंदाज़ सां हिसाब किताब वठी छॾी। नेकनि खे उन अंदाज़ में, बुरनि खे उन अंदाज़ में। दुआ कयो अल्लाह ताला असांजो वेहम क़बूल करे। अस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन व अला आलिहि अत्तय्यिबीन अत्ताहिरीन। अम्मा बादु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। बल क़ालू अज़ग़ासु अहलामिन बल इफ्तरा बल हुव शाइरुन फलयअतिना बिआयतिन कमा उरसिलल अव्वलून। मा आमनत क़ब्लहुम मिन क़र्यतिन अहलकनाहा अफ़हुम युमिनून। वमा अरसलना क़ब्लक इल्ला रिजालन नूही इलैहिम
فاسألوا أهل الذكر إن كنتم لا تعلمون وما جعلناهم جسدا لا يأكلون الطعام وما كانوا خالدين ثم صدقناهم الوعد فأنجيناهم ومن نشاء وأهلكنا المسرفين لقد أنزلنا إليكم كتابا فيه ذكركم أفلا تأكلون صدق الله العلي العظيم मथे हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे ज़ात व बरकात ते पहिरियों ये लफ़्ज़ चयो हल हाज़ा इल्ला बशरुम मिस्लुकुम ये असां जहिड़ो बशर आहे पोइ चयो अफ़तातून सिहर छा तव्हां सिहर खे खणंदव जादूअ खे वठंदव हे जादूगर आहे हाणे वरी चवनि था बल क़ालू अज़ग़ासु अहलामिन बल माना बल्कि या वरी चयूं अज़ग़ासु अहलाम हिन जी जेके ॻाल्हियूं आहिनि उहे मुंतशिर ख़्वाब आहिनि अहलाम उन हुलुम चइबो आहे ख़्वाब खे पर ख़्वाब जो उहो क़िस्म जंहिंजी ताबीर न थींदी आहे ख्वाब नॉर्मल हालत में हुजे इंसान जी तबीयत भी तंदुरुस्त हुजे मौसम भी विच छरी हुजे ऐं हिस्सो भी रात जो विचों हुजे इन वक्त में जेको ख्वाब बग़ैर ख़यालात